ठठो ॻोठ ॾातो गदरो देह कलाकोट जे ॻोठाणनि जो एहतजाज। हुननि साफ़िन खे ॿुधायो त असांजे ॻोठ में 60 घर आहिनि। असांजो ॻोठ मुकमिल ॿुॾी चुको आहे। असांजी जबल वारी ज़मीन ते बाअसर माण्हुनि जो कब्ज़ो आहे। असीं फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। वोट असां पीपल्स पार्टीअ खे ॾिना, पर अफ़सोस असां वटि को चूंडियल नुमाइंदो असां ॾांहुं न आयो आहे। हिन मुश्किल घड़ीअ में असांजी कंहिं बि सार न लधी आहे। के वीचारा जबल ते माल चाढ़े विया आहिनि। इहे असांजी जेके टकरियूं इहे विकिणी वॾेरा खाई विया आहिनि। पोइ इहे ग़रीब खे गुलामला रोड जे पासे में वेठा आहिनि। ऐं हिकिड़ो घर हिते हणी वेठोसि, उहो बि इतराज़ करे उन पुलिस वठी टोड़ाए छॾियो। असांजा घर ॿुॾा पिया आहिनि। हिते समाजदार ईंदा आहिनि, बसि चांवर जी अधु किलो जी थैली इन बचड़नि खे विराए ॾेई इमदादूं वठी पाण खाई वेंदा आहिनि। इन ग़रीब हिते आबादी घणी आहे हिते तक़रीबन? बाबा हिते आबादी 55-60 घरनि जी आहे। अच्छा, 55-60 घरनि जी आहे। जी। अच्छा, हेल ताईं भला हिन बोर्ड दौरान को पाणी कढण जे लाइ जेको आहे को इंतिज़ामिया तव्हांजी मदद कई आहे? इंतिज़ामिया हाणे इहो हिकिड़ो मीटर लॻायो आहे, अॼु लॻो आहे या कल्ह लॻो आहे, पर अॼु आउं लथो आहियां जेको अची ॾिठो आहे। अच्छा, हिन बरसाति में तव्हांखे ॿुॾे घणा ॾींहं गुज़री चुका आहिनि? बाबा हिनखे 15-20 ॾींहं गुज़री विया आहिनि। जी दादा। 15-20 ॾींहंनि खां बचा दर बदर लॻा पिया आहिनि। के किथे के किथे। बाबू नालो आहे? बाबू कंदरो। अच्छा, हिते हिन ॻोठ जी हालत जेकी आहे उनजो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? सर, हिते असां वटि को माण्हू कोन थो फ़िलहालु अचे जेको ॻोठ सॼो माना दरबदर आहे। तक़रीबन 60 घर थींदा आहिनि। माना जेको अॼु सूधी मुंहिंजे खाने 20 ॾींहं थी विया आहिनि बारिश खे। माना के माण्हू असांजी फ़िलहालु अञा माना सार कोन थी आहे। अच्छा, हिते तव्हां इलेक्शन में वोट कंहिंखे कंदा आहियो? वोट बसि साईं खे ॾींदा आहियूं, या PPR खे अधोधी थी छांटिजी वेंदा आहिनि। मायूं ॾेई छॾींदियूं पाणी ॻाल्हि इहा। फ़िलहालु न को PPR था अचनि, न को सईद था अचनि। असां वटि फ़िलहालु माना अञा केरु माण्हू न आहे। अच्छा, सैयद बि त हींअर PP में ई आहिनि? बाबा आहिनि PP में, पर वोट त वठी विया आहिनि। असां ग़रीबनि खे इस्तेमालु करे हाणे। अच्छा, वोट वठी वञण खां पोइ को चूंडियल नुमाइंदो तव्हां वटि कोन पहुतो आहे? को न पहुतो असां फ़िलहालु। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।